वेलकम बैक नाज़रीन। नील किशोर साहब, तव्हां शुरू में चयो त साईं हाणे ज़ीरो खां शुरू थियणु घुरिजे, सभिनी कैदियुनि खे कढे छॾींदा? न ईअं न ॾिसो, जेके एनआरओ में केसिस वाइप आउट सियासतदान हुया न, एनआरओ में जेके बि केसिस हुया, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे एग्ज़ामिन कंदो माइन्यूटली विथ सर्टेन एक्सेप्शंस, they were all politically manipulated। छा साईं, कराची में जेको क़त्ले आम थियो, ॾिसो न, कराची वॾे में वॾा केस त उहे आहिनि जिन ते माण्हुनि जी, मूं छा चयो तव्हांखे, मूं चयो विथ सर्टेन एक्सेप्शन। एग्ज़ैक्टली, ठीकु आहे न। हाणे जेकॾहिं एक्सेप्शंस खे कोर्ट खणे उन्हनि खे जेकॾहिं पोइ त ठीकु मुनासिबु ॻाल्हि आहे। रिकन्सिलिएशन खे जनरलाइज़ न करणु खपे। हिकिड़ी छाकाणि असांजे मुल्क में सूरत हाल तव्हां ॾिसो, उन वक़्तु सूरत हाल छा हुई, उन सूरत में रिकन्सिलिएशन खां सवाइ एनआरओ खां सवाइ ॿियो रस्तो कहिड़ो हो? हुकुम जमहूरियत कीअं अचे हा? पोइ त परवेज़ मुशर्रफ वेठो हुजे, 10 साल ॿिया वेठो हुजे, जजनि खे सभिनी खे जेल में छॾियो हुई। ठीकु आहे। हाणे जेका इहा जजिस जी जेका तहरीक हली, उन तहरीक में बि त आम माण्हुनि जो रोल हुयो त भई जजिस अचनि, सुठी जुडिशरी अचे। पाकिस्तान में पहिरियों दफ़ो माण्हू जजनि लाइ करे उथिया। हाणे जजनि, हाणे सभिनी खे ख़बर हुई त भई जजनि हिननि कॾहिं बि को जमहूरियत खे स्ट्रेंथन करण लाइ कॾहिं को अहिड़ो को फ़ैसिलो ई कोन कयो। हू पंहिंजे फ़ैसिलनि ते पाण जजिस केसिस, असांजो जजिस केसिस आहे, जजिस केस में त ॾिसो जुडिशरी पाण उन जजिस केस खे 10 दफ़ा वायोलेट कयो आहे इन अपॉइंटमेंट ऑफ जजिस। 10 टाइम्स इट वॉज वायोलेटेड। हाणे उनखे केॾी कोन थो चवे, हिकिड़े माण्हू खां ग़लतियूं थींदियूं आहिनि, सियासत आहे, सियासत में ग़लतियूं थींदियूं आहिनि, मुल्क हलाइणो आहे, गवर्नेंस करणी। हाणे जेकॾहिं जेके असां सियासतदान त आहिनि ई कोन मुल्क में, 3 या 4 सियासतदान आहिनि जेके तव्हां क़ौमी लेवल जूं पार्टी चई सघो था। हाणे तव्हां उन्हनि 2 या 3 चइनि क़ौमी लेवल जी पार्टियुनि खे बि तव्हां एॾो सोढ़ो कंदव त जमहूरियत कीअं हलंदी? पोइ एटलीस्ट थोरो असां वटि 60 सालनि में कंहिं बि जमहूरियत खे ईज़ न मिलियो आहे, सदाईं कंध में नोड़ी अचे थी। हाणे उन नोड़ी अचण जा सबब आई टोटली एग्री, पर हाणे थोरो साईं तरफ़ ईंदासीं। वो कह रहे हैं कि अच्छा हुआ और मतलब मुल्क के लिए अच्छा हुआ, नजरिया ज़रूरत फर्स्ट टाइम जो है वो किसी सिविलियन के लिए आया, या सिविलियन या जमहूरियत पसंद क़ुव्वतों के लिए आया। लेकिन 4 साल से ये जो अखाड़ा सजा हुआ है और 16 दिसंबर 2009 को जो फैसला आ गया था, अगर उस पर इम्प्लीमेंटेशन हो जाता तो डोंट यू थिंक कि फिर चीज़ें और सॉफ्ट होती आज की बनिस्बत? जी देखें, बात यह है कि जो एनआरओ आया, जिन लोगों के लिए आया और जो इससे बेनिफिट हुए आज, अगर और उसमें बहुत सारे वो लोग थे जिन्होंने कत्ल किए हुए थे जो उसमें छूट गए। मेरा कहना यह है कि कत्ल का खून बहा तो सिर्फ उसके खिलाफ है जो मकतूल के लवाहिकीन है। मुझे क्या इख्तियार है कि मकतूल के लवाहिकीन के बिहाफ को उनको बगैर पूछे हुए आदमी को, कातिल को आज़ाद कर दूं? मुझे कोई इख्तियार नहीं है। इसी तरह जब ये एनआरओ आया तो अदलिया ने जो इक़दाम उठाया कि नहीं, उनके खिलाफ दोबारा केसेस खोले जाएं, या बैंकों से जो लूटी हुई दौलत है जो मुल्क से बाहर गई है, वो मेरी और आपके दी हुई टैक्स की रकम थी जो बैंकों में थी, वो अगर मुल्क से बाहर अगर कोई शख्स ले गया है तो वो भी वापस लानी चाहिए। और उसको वापस लाने के लिए ये वाहिद अदारा है जिसने इतना बड़ा इक़दाम उठाया कि अगर ये लूटी हुई दौलत मुल्क की अगर मुल्क में वापस आती है तो यहाँ पे अस्पताल खोलेंगे, यहाँ पे यूनिवर्सिटीज़ खुलेंगी, यहाँ पे एजुकेशन इंस्टीट्यूशंस खुलेंगे। ये अगर एक दफ़ा ये अगर रीत पड़ गई कि लूटी हुई दौलत चली जाओ, आज एक 60 साल के बाद एनआरओ आया, अगला एक एनआरओ हो सकता है 10 साल के बाद आए, और फिर अगला एनआरओ 20 साल के बाद एक और आए, और एक अगला एनआरओ तो इसकी तो कोई साईं हाणे ही साईं हिकिड़ो पॉइंट रेज़ कयो न। ॾिसो, अॼु अगरि असां चऊं त भई जमहूरियत खे बचाइण जे लाइ असां एनआरओ खे एक्सेप्ट बि करे वठूं, ठीकु आहे, भई हिकिड़ो बहितर क़दम हो एट दैट टाइम। पर हाणे साईं जी ॻाल्हि कई त भई हाणे 10 सालनि खां पोइ, हाणे तव्हांजी गवर्नेंस जी ॻाल्हि कई न शुरू में, 4 साल तव्हां गवर्नेंस ॾिठी आहे, इदारनि जो हाल बि ॾिठो आहे, तव्हांखे इहो हिकिड़ो पॉलिटिकल सुवालु आहे, आइन ऐं कानून सां हिन जो डायरेक्टली को वास्तो कोन्हे। पर हाणे इन्हनि सभिनी सर्कमस्टेंसिस खे मद्देनज़र रखंदे पोइ असां 10 सालनि खां पोइ वरी एनआरओ खणी अचूं, 20 सालनि खां पोइ वरी ॿियो एनआरओ खणी अचूं, माना जेको हुक्मरान हुजे उहो भले पोइ सभिनी खे माफ़ु कंदो वञे, पोइ इहो त सिस्टम सही न आहे। असां वटि जीअं हिकिड़ो मेन फीचर आहे असांजे सिस्टम में, इस्टेब्लिशमेंट आहे मेन फीचर आहे, जंहिंमें इस्टेब्लिशमेंट में अची थी वञनि 2-3 इदारा अची था वञनि हलिया। हाणे कॾहिं इस्टेब्लिशमेंट उहा जुडिशरी सां बि थी हूंदी आहे, कॾहिं उहा इस्टेब्लिशमेंट पॉलिटिशियन सां बि थी हूंदी आहे, कॾहिं उहा इस्टेब्लिशमेंट जेके आलमी ताक़त आहे वॾी हिकिड़ो मिनट ॾिसो, हिते हिकिड़ो पॉइंट, जेकॾहिं असांजा सियासतदान चाहिनि हा त अॼु उन एस्टेब्लिशमेंट जो हशर उहो ई हुजे जेको धोबी जे कुते हूंदो आहे। असांजे सियासतदाननि इन्हनि साॻियुनि माण्हुनि पाण उनखे स्ट्रॉन्ग कयो आहे। वी ऑलवेज बीइंग यूज्ड बाय द एस्टेब्लिशमेंट, समटाइम जुडिशरी वाज बीइंग यूज्ड, समटाइम
politicians were being used, sometimes other forces were being used. असांखे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त सही छा, कहिड़ी तरफ़ रस्तो वञे थो, ग़लति रस्तो छा आहे. हाणे जेकॾहिं हिकिड़ो ट्रैक शुरू कजे थो त जमहूरियत खे मुल्क में आणिजे ऐं डिक्टेटरशिप जो रोल खे ख़तमु कयो वञे. हाणे उन सिस्टम खे वरी बैक फायर करण जे लाइ सॼो हिकिड़ी साज़िश आहे. अच्छा, ऐं तव्हां चओ था अदलिया हुन ते न अदलिया इज़ डूइंग हिज क्लियर ॻाल्हि कयो न. हाणे तव्हां रुमाल में न इहा ॻाल्हि न आहे. अदलिया जो हिकिड़ो पंहिंजो रोल आहे. हाणे छाकाणि पोयनि तव्हां टिनि सदियुनि में जेकॾहिं टिनि ॾहाकनि में ॾिसंदव, चाहे 4 ॾहाकनि में ॾिसंदव, अदलिया जो वॾो रोल रहियो आहे डेमोक्रेसी खे वीक करण जो. हाणे अदलिया स्ट्रॉन्ग पई करे न. हाणे अदलिया स्ट्रॉन्ग पई करे ऐं डेमोक्रेट्स पाण वीक पिया कनि. न इहो ॾिसो, अदलिया हिकिड़ी जेका NRO ते एम्फेसिस जेको हिन वक़्तु आहे, सो असांजे जुडिशियल असांजे डेमोक्रेटिक सिस्टम खे वीक कंदो. छो जो 4 साल गुज़री विया आहिनि NRO जे. NRO ते जेको अदलिया जो स्टैंड आहे उहो वीक न पियो करे. असांजूं डेमोक्रेटिक फोर्सिस जेके अदलिया जे फ़ैसिलनि जो एहतराम न पियो कनि, उहे पाण पंहिंजे पेर ते कुआड़ी पियो वञनि. न ईअं न आहे. ॾिसो न, कंहिंखे कमु करणु त ॾिजे न, कंहिंखे कमु करणु त ॾिजे. पाणे सुई सघे खे सोरींदी आहे. हिकिड़ी ॻाल्हि ते ॻंढ ॿधबी आहे त उहा ॻाल्हि हमेशह ख़राबु थींदी आहे. ठीकु, असां वटि हर होॾां हुकूमत कोन थी वञे, हेॾां जुडिशरी कोन थी वञे. हाणे वञूं केॾां? को त रस्तो कढिजे न विच जो. त डिस्कशन त ॾाढी ज़बरदस्त मोड़ ते अची वई आहे, पर इशारो थियो आहे आख़िरी 1-2 मिनट आहिनि, छा कयूं ख़बर कोन थी पए. जी सर, वो कह रहे हैं कि इस्टेब्लिशमेंट का भी किरदार रहा है, कभी इस तरफ कभी उस तरफ, और उसके साथ साथ वो कह रहे हैं कि इस वक्त NRO पे जो हमने गांठ लगा दी है एक इशू को, और इसी ढोल को हम पीटते जा रहे हैं, इसकी वजह से डेमोक्रेसी वीक हो रही है. क्या आप समझते हैं कि वाकई अदलिया को इसको जो है वो नज़रअंदाज करना चाहिए इस इशू को, और कहें कि चले जी जो हो गया वो हो गया, अब आगे बढ़ते हैं, या फिर डेमोक्रेट्स की भी कोई जिम्मेदारी बनती है? देखें, बात यह कि जो अदलिया का काम ये नहीं है कि ये देखे कि डेमोक्रेसी वीक हो रही है या नहीं. अदलिया का काम है फैसले देना. एग्जैक्टली. और फैसलों को इम्प्लीमेंट करना या नहीं करना वो अवाम की अदालत है जो उसको करेगी. कि वो अगर नहीं करते, अगर अवाम को यही चीज़ मंजूर है तो कल वो खुद ही उसका नुकसान उठाएंगे. अदलिया को ये देखना, अदलिया का काम नहीं है कि डेमोक्रेसी इससे वीक हो रही है या डीरेल हो रही है या डेमोक्रेसी कंटिन्यू कर रही है या डिक्टेटरशिप आ रही है. कानून और इंसाफ जो है और फैसले अंधे होते हैं. और ये जो एक मूर्ति बनी होती है जिस पर दिखाया कि आंखों के ऊपर एक रुमाल बांधा हुआ होता है, वो ये होता है कि अदलिया का ये काम नहीं है. वो बिल्कुल उन्होंने जो इस वक्त जो इक़दाम उठाया है, और ये पहली दफ़ा पाकिस्तान की तारीख़ में कि बाला नज़र और क़त्ते नज़र इस चीज़ के कि वो ये देखें कि जनाब इससे डेमोक्रेसी डीरेल हो रही है या ये, उन्होंने बिल्कुल अपना जो एक इंडिपेंडेंट, एक अनबायस्ड और मेरिट के ऊपर जो एक फ़ैसला होता था उसके ऊपर इन्होंने आज दिखाया. और ये जो ब्रेकिंग न्यूज़ आज सुबह से जो चल रही है और इस वक्त जो बर्निंग इशू है, और ये अच्छी बात है कि आइंदा आने वाले वक्तों के लिए ये एक पहली ईंट आज साबित हो रहा है. और अगर ये रिवायत और एक रीत पड़ गई कि नहीं, किसी को इजाज़त नहीं होगी कि कौम की दूसरी भी दौलत हो, या अदलिया पे जो चाहे कीचड़ उछाले और रिमार्क्स पास करे, और उसके बाद बगैर किसी सजा के. लास्ट कमेंट मैं ज़रा ले लूँ नील साहब से. नील साहब, अदलिया बार बार चवंदी रही आहे त गैर आइनी क़दमनि खे तौसीक़ न ॾींदासीं. ऐं तव्हांखे यादि हूंदो जॾहिं सेक्रेटरी डिफेंस खे बरतरफ़ कयो वियो हो, उन ॾींहुं माहौल ॾाढो गर्म हुयो, पर उन ॾींहुं बि 17 जा 17 जजिस हिकिड़ी जॻह ते गॾु थी विया. ऐं शायदि इहो बि हिकिड़ो प्रेशर ग्रुप ठहियो जंहिंजे करे काफ़ी फ़ौजी बैरकुनि में वापसि हलिया विया जेके निकिरी चुका हुआ. इहा हिकिड़ी इंफॉर्मेशन भी आहे तव्हांजे लाइ, हिकिड़ी न्यूज़ भी आहे, हिकिड़ो सवाल भी आहे. लेकिन ये तो इहा ॻाल्हि त बिल्कुलु वाज़े है त हिन मुल्क में हर अहिड़ी सिचुएशन ते आर्मी ईंदी है, मार्शल लॉ लॻंदी है, पर जज उन सां गॾु हूंदा आहिनि. हिन भेरे जज न हुआ. हिन भेरे इहो दिस इज़ द रीज़न द आर्मी कैन हैज़ नॉट येट यू सी अदलिया चाहे थी सिस्टम हले. This credit goes to Adliya. ठीक. They have stopped this process now. Now this is good thing of the judicial system, of the judiciary. But the thing is, because these cases NRO is a political issue. It's not a legal issue. It's a political issue. So political issue must be resolved with a political eye. ठीक. It's not a judicial issue. ठीक सर. This is what we have to. Thank you very much नील केशव साहब. Thank you very much सादिद यार खान साहब. बहुत शुक्रिया भाई. जी नाज़रीन, आख़िर में मां सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त बिल्कुलु ॿिन्ही वकीलनि जी ॻाल्हि तव्हां ॿुधी,
पर आउं इहो चवंदुसि त अदलिया जो जीअं सादत साहिबु चयो त अदलिया जो कमु आहे फ़ैसिलो ॾियणु ऐं हुकूमत जो कमु आहे उन फ़ैसिलनि ते या जेका एग्ज़ेक्टिव आहे उनजो कमु आहे उन फ़ैसिलनि ते अमल दरामद कराइणु। ऐं साईं जो चवण जो मक़सदु हुयो त NRO जेको आहे हिकिड़ो माज़ी जो केस आहे, माज़ी थी चुको आहे ऐं जेकॾहिं वाक़ई मुल्क में जमहूरियत खे अॻिते हलाइणो आहे त पोइ NRO खे एक्सेप्ट करे सघिजे थो इनडायरेक्टली त जी इहे सभु केसिस ख़तमु थी वञनि, पॉलिटिकल सिस्टम जेको आहे हलंदो रहे। पर असां सिर्फ़ु इहा ॻाल्हि चवंदासीं त हिते मामिलो अदलिया जे करे ख़राबु न थियो आहे, हिते मामिलो जेको आहे सो हुकूमत पारां कंटिन्यूअस कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जे करे ख़राबु थियो आहे। ऐं बैरिस्टर एतज़ाज़ अहसन जे हवाले सां हिकिड़ी इंट्रस्टिंग ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां। कुझु ॾींहं अॻु में बैरिस्टर एतज़ाज़ अहसन साहिबु चयो हो त जेकॾहिं स्विस अथॉरिटीज़ खे यानी कि स्विट्ज़रलैंड में माज़ी जी हुकूमतुनि में आसिफ़ ज़रदारी साहिब जे हवाले सां जेके मनी लॉन्ड्रिंग जा केस थिया त आसिफ़ ज़रदारी साहिबु मुल्क मां पैसो खणी विया ॿाहिरि, उन हवाले सां हुननि चयो त जेकॾहिं ख़त लिखियो वञे त हिन में का कबाहत कोन्हे। पर हाणे हालतूं उन मोड़ ते अची वियूं आहिनि त वज़ीर आज़म साहिब खे ख़त न लिखण जे करे जेको नोटिस जारी थियो आहे कंटेम्प्ट जो, उनजो दिफ़ा करण जे लाइ एतज़ाज़ अहसन साहिबु कोर्ट वेंदा। तिखियूं ॻाल्हियूं एतिरो ई शौक़त ज़रदारी खे ॾींदा इजाज़त। अला भाई।